समारोह में इम्कानी गुतो ऐं गुट के खिलाफ शहरी सरापा एहतजाज बणियल। प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो धरणो। ख़बर मूजिब समारोह में इम्कानी शराब जो गुतो खुलण खिलाफ शहरियुनि, स्कूली शागिर्दनि ऐं उस्तादनि वॾे अंग में PTI ज़िले अॻवान बाबर ख़ासकेली, पीर उमर जान सरहंदी, डामरो मल ऐं ॿियनि जी अॻवानी में शाह लतीफ़ चौक खां रैली कढी। प्रेस क्लब चौक आॾो एहतजाजी मुज़ाहिरो धरणो हयो। उन मौक़े ते PTI अॻवान बाबर ख़ासकेली, लब्बैक जे डिवीज़नल अॻवान पीर उमर जान सरहंदी, हारी तहरीक जे मरकज़ी नायब सदर डामरू मल ऐं ॿियनि एहतजाजी मुज़ाहिरे में ख़िताब कंदे चयो त शराब जो गुतो शहर में खुलण सां नौजवान नस्ल वेतर तबाह थींदो, जेको अॻे ई केतिरनि क़िस्मनि जी समाजी बुराइनि में घिड़ियो पियो आहे। पुलिस मंतलियूं वठी अहिड़ा कम कराए रही आहे। जेकर उन ई शराब जे गुते जो लाइसेंस मुअतल करे शराब जे गुत बंदि कयो वञे त असां अॻु बि एहतजाज कयो, असां हींअर बि धरणो हणी वेठा आहियूं। हिननि चयो त सस्तो नशो सरेआम विकिरो थी रहियो आहे। रहवासियुनि जो मुसलसल एहतजाज खां पोइ कुझु ॾींहं माठार थियण बाद पुलिस जे प्रोटोकॉल ज़रिए समारोह शहर में कुनरी रोड ते सरेआम विस्की जो गुतो खोलियो वियो आहे। सवाल ही आहे त जिते शहरी मुसलसल सरापा एहतजाज बणियल आहे, मंशियात जे विकिरे में वाइपे ख़िलाफ़, त पोइ हरू भरू छो गुतो खोलियो पियो वञे। गुतो खोलण सां मंशियात जे विकिरे में वाइपे में वाधारो थींदो। नौजवान नस्ल खे सस्तो ऐं सवलो नशो मिलण खां पोइ उन्हनि जी तबाही थींदी। असां हुकूमत ऐं वस वारनि खे गुतो बंदिश जी घुर था करियूं। ईअं न थियो त एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो। मुज़ाहिरीन समेत शहरियुनि शिरकत कई। हथनि में प्ले कार्ड खणी मंशियात ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी कई वई। केवल राम, सोच TV, समारोह।